वालेकुम यूट्यूब साथियों, उम्मीद तव्हां ख़ैर सां हूंदा साथियों। मुसलसल किताबनि जे हवाले खां तारीफ़ पियो रखां, कुझु सिंधी, कुझु उर्दू, कुझु ऐं ट्रेवलिंग जे जेको असां सफ़र कयूं था, जेको नयूं नयूं शयूं ॾिसूं था, उन्हनि जा वीडियो मां रखां थो पियो। अॼु वरी ही नवां रिसाला जेके अॼु 17 अक्टूबर ते मूं वटि आया आहिनि, माहवार अमरता आहे, जेको रेगुलर शाया थिए थो, जेको माहवार मुसलसल शाया थिए थो पियो। ॾाढो ज़बरदस्त रिसालो आहे, निज सिंधी अदबी रिसालो आहे ऐं हिन में नयूं निको लिखणियूं पेश कयूं थियूं वञनि। ऐं हीअ जॾहिं त हीउ मेहरान हिकु तहक़ीक़ी रिसालो आहे, जेको सिंधी अदबी बोर्ड खां शाया थिए थो पियो। हीअ बि रेगुलर पर्चो आहे, हर 3 महीने शाया थिए थो पियो ऐं इन में बि तहक़ीक़ी मवाद, कहाणियूं, शाइरी ऐं मुख़्तलिफ़ मौज़ूअ ते मज़मून आहिनि। हीअ शुमार जेको आहे तो हीअ नंबर 3 आयो आहे। हीअ जेको आहे सो असांजो सेप्टेंबर अक्टूबर जो गॾिजी आयो आहे। सेप्टेंबर में न अची सघियो, हुनजी कुझु मजबूरियूं, हिन जो थोरो मां तारीफ़ कराईंदो हलां। त साथियों, हीअ जेको आहे सो फ़कीर मोहम्मद ढोल जी निगरानी में निकिरे थो पियो ऐं हीअ जेके आहे सो मंज़ूर जोखियो, मिठल जसकाणी जेके सलाहकार सभु अथनि। हीअ जेको आहे माहवार अमरता आहे। हीअ दोस्तो हिन जी हीअ प्राइज़ आहे ऐं हीअ नंबर आहे, जेका केरु घुराइणु चाहे थो त घुराए सघे थो। ऐं हिन जो हीअ सिट्राव आहे, हीअ ॾिसो जेको आहे सो चूंड सिंधी क्लासिक शाइरी, ॿुॾल फ़कीर, अमरता सथ जो हीअ मज़मून आहिनि ऐं सर हीअ अया लतीफ़ अली जो जेको आहे सो मज़मून आहिनि। हीअ जे ॿियो हीअ जेको तारीफ़ थोरो कराईंदो आहे, ॿी शाइरी आहे। अमरता जो शाइर वसीम सुमरो, ख्वाब नगर जेको आहे हीअ सिलसिलो आहे, महमूद मुग़ल हलाईंदो आहे। ऐं हीअ जेको आहे सो हीअ अमरता रंग जेके हिन शुमारे में मौजूदु आहिनि। दोस्तो हीअ नंढो तारीफ़ आहे हिन जो अमरता रिसाले जो। अमरता रिसालो मुसलसल शाया थिए थो ऐं पंहिंजे सुहिणे अंदाज़ सां शाया थिए पियो। ऐं हीअ जेको आहे सो असांजो आदर्श दोस्त मींहुं कड़ियूं मुख़्तलिफ़ नोट्स लिखंदो आहे। हीअ मज़मून आहिनि, हिकु ॾींहुं यादगिरियूं, इहे सॼो कुझु आहे दोस्तो, मशहूरु नावल ऐं कहाणियूं। हीअ जेके आहिनि सो ॾेई परॾेही अदब असांजो उन जो मुख़्तलिफ़ ॿोलियुनि मां अदब लिखियो पेश कयो थो वञे। हीअ जेको आहे सो हिन जो सिट्रा आहे। हिन में जेको आहे सेप्टेंबर अक्टूबर जे रिसाले में हीअ मवाद शामिलु आहे। रिसालो एॾो वॾो महांगो न आहे, सस्तो आहे ऐं जेको आहे सो तव्हांखे हेॾे जेके किताब जेके महांगा मिलनि था पिया, जेके 160 पेजनि ते, हीअ तव्हांखे जेको आहे सो सुठे नमूने आराम सां मिली वेंदो। ऐं जॾहिं दोस्तो हिन जो मां थोरो वरी टिमाही मेहरान जो तारीफ़ कराईंदो हलां। टिमाही मेहरान में बि ॾाढो सुठो मवाद हूंदो आहे, ॾाढो सुठो तहक़ीक़ी मवाद हूंदो आहे। सुठे नमूने हिन में हिकिड़ी इहा ख़ूबी हूंदी आहे, जो मुंड में कंहिं मरहूम शाइर जो को शेर शाया कंदा आहिनि। ऐं ॿियो हीअ मसइलो आहे, हिन ते मां नथो ॻाल्हाए सघां, तव्हां पाण सियाणा हो, सम्झी विया हूंदव त मुंहिंजो ॼण जो मक़सदु आहे। दोस्तो हीअ रिसालो जेको आहे सो मूंखे 120 रुपए में पियो आहे, जेको आहे 200 रुपये हुन जी क़ीमत आहे ऐं 120 में मूंखे पोस्ट ज़रिए पियो आहे। दोस्तो हीअ हिन जो फ़हिरिस्त आहे, हिन में जेके आहिनि सो हीअ मज़मून आहिनि हिन रिसाले जा, तव्हां ॾिसो। तव्हां जेकर ऐं हीअ ख़ासि जेको मां हिन खे वठंदो आहियां, ऐं हीअ तहक़ीक़ी कमु जेको हूंदो आहे। सिंध में नक्शबंदी फ़िक्र जो तर्जुमा सैयद नूर मोहम्मद शाह कुंडाणी, डॉक्टर अब्दुल गफ़ार सुमरो, सुठो नालो आहे, वॾो नालो आहे। ऐं हदीस पाक जा चंद रावी किस्त आख़िरी मौलवी अब्दुल हमीद यूसुफ़ाणी, मीर मासूम बख़री ऐं मीर सफ़ाई जी मज़ारनि जा कुतबा, उन्हनि जी पढ़ी ऐं तर्जुमो किस्त आख़िरी दानिश नबी बख़्श, शर फ़कीर हाजी मोहम्मद सूफ़ी, मामूर यूसुफ़ाणी जो मज़मून आहे। मखदूम मोहम्मद हयात सिंधी जो दस्तिया तनसनीबूं, किस्त पीर अब्दुल्ला फ़हीम यार, लाखो पीर लुत्फ़ुल्लाह, डॉक्टर मोहम्मद अली मांझी। हीअ दोस्तो हिन जा माना मज़मून आहिनि। हीअ जेके तहक़ीक़ी कम आहिनि, पाकिस्तान जो को सभ खां क़दीम सखर जो यूरोपियन जेमखानो, शिकारपुर कांग्रेस जो क़याम, सैयद साबित अली शाह, मर्सिया निगाह जो फ़नी जाइज़ो, मीरपुर ख़ाज़ी सियासी इक़्तिसादी तारीख़, राणो मूमल कीअं थो माणे, दीवान सलोक अलताबीन जी तंबीह ते छपियल दीवान। ऐं हीअ हिन जूं कहाणियूं आहिनि, जेके कुझु जेको आहे सो असां जूं तर्जुमो थियल आहिनि ऐं कुझु नयूं ऐं हीअ लोक अदब आहे। हिन में ॾाढो सुठो मवादु आहे। ऐं जेकर दोस्त के तहक़ीक़ हवाले खां त हिन में जेको आहे सो मवादु शाया थिए, शाइरी आहे,
ही शाइरी आहे ऐं ही मुख़्तलिफ़ मज़मून आहिनि, मुतफ़क़ा मज़मून आहिनि। हिन में कराची वञो अॻ में पोइ क़िस्त ॿी प्रोफेसर मोहम्मद अशरफ समो जो आहे, यादगिरियूं सातर सां मुहामो एडवर्ड सईद यूसुफ सिंधी, ही ॾाढा ज़बरदस्त माना मज़मून आहिनि। दोस्तो हीउ रिसालो बि हिकु तहक़ीक़ी हवाले खां ॾाढो ज़बरदस्त रिसालो आहे ऐं हीउ जेको आहे सो वॾी साइज़ में आहे, सुठो रिसालो आहे। ऐं हिन जी जेका पेजिस जी ॻाल्हि कजे त हिन जा 196 200 कॾहिं कीअं हूंदा आहिनि। हीअ आख़िर में जेको हूंदो आहे हीअ ख़ासि मुख़्तलिफ़ जेको आहे सो शख़्सी गुज़ारे वेंदा आहिनि, उन ते थोरा हल्का ख़ाका हूंदा आहिनि मुख़्तसिर। ऐं ॿियो रिसालनि जा किताबनि जा जेका आहिनि सो तारीफ़ हूंदा आहिनि, जेके नवां किताब शाया थींदा आहिनि उन्हनि जा हिन ते तारीफ़ बि हूंदा आहिनि। दोस्तो हीअ अगरि केरु पढ़णु चाहे रिसालो ऐं जेके माहवार रिसालो पढ़णु चाहे, इन में तस्वीरूं बि शाया कंदा आहिनि, पर तस्वीरूं घटि हूंदियूं आहिनि, कॾहिं घणियूं रंगीन हूंदियूं आहिनि। दोस्तो केरु अगरि पढ़णु चाहे ऐं रिसालो वठणु चाहे त ॾाढे मज़े सां आराम सां तव्हांखे सॼी सिंध में मिली वेंदो। ऐं हीअ जेके आहिनि सो तमामु बहितरीनु रिसाला आहिनि, ॾाढा सुठा रिसाला आहिनि जेके रेगुलर आहिनि। ॿिया बि आहिनि जेको हीअ रिसालो बि आहे रेगुलर आहे, हीअ हिन जो नुक़्ते नज़र जो फ़िकुर ॿियो आहे, हीअ सियासी आहे, करंट अफेयर ते आहे, हीअ बि ॾाढो सुठो ऐं रेगुलर पर्चो आहे। पर हालांकि मां तारीफ़ हिन जो बि ॾियणु पियो चाहियां, पर हीअ जेको आहे सो अदबी हवाले खां, अदबी चैनल आहे, उन हवाले खां हीअ जेको मां ॾियां पियो। सो अर्ज़ु कबो त वीडियो वॾी थींदी वञे, तव्हांखे गुज़ारिश कबी त वीडियो खे लाइक कमेंट ऐं शेयर करण जो अर्ज़ु कजे थो। ऐं असां जेको आहे सो मुसलसल हीअ तव्हां वीडियो 7 मिंटनि जी आहे, पर असांखे सेटिंग करण में एडिटिंग करण में 2 कलाक लॻी वेंदा आहिनि ऐं तव्हां ॾिसण में 7 मिंट। तव्हांखे इहा गुज़ारिश कबी चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं वीडियो खे लाइक कमेंट शेयर कंदा। थैंक यू।